कराची में अल-फलाह शाह फैसल कॉलोनी पुलिस इंटेलिजेंस इतला ते गडियल कार्रवाई करे मस्जिद जी छित ते रखियल फ्रिज मां जदीद हथियार हथ करण जी दावा कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास केली मूजिब कोरंगी पुलिस शाह फैसल कॉलोनी नंबर 2 में कायम मस्जिद जी छत ते पयल फ्रिज मां जदीद हथियार हथ करे वरता। हथ आयल जदीद हथियारन में एक LMG लॉन्ग मशीन गन, 3 क्लाशन राइफल्स, 2 शॉट गन, 3 पिस्टल, 30 बोर, 1 12 बोर राइफल, 500 खां वधीक मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गोलियूं, 4 लोड थियल वेल्स ऐं 20 खां वधीक लोड थियल मैगज़ीन हथ कया विया। SSP कोरंगी जे तर्जुमान मूजिब हथायल हथियार फ्रांसिक लाइ मोकिलिया पिया वञनि। वाक़े जो केस शाह फैसल कॉलोनी थाणे में दाख़िल कयो वियो आहे। जांच जारी आहे। मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।